पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में संगत सां जेका भी नवां या पुराना दोस्त आहिनि वीडियो में या चैनल ते आया आहिनि उन्हनि खे वेलकम चवंदासीं। उन्हनि खे अॼु ख़ुशख़बरी बि ॾियण वारा आहियूं हिन वीडियो में। ऐं पंहिंजावरी ड्रामे सां गॾोगॾु रियासत ड्रामे जी बि बेहतरीन अपडेट शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसां। 1 मिनट 20 सेकंड जो वीडियो आहे दोस्तों, वॾो वीडियो न आहे। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शायदि खोसो वर्क खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु जी बेहतरीन अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल पंहिंजावरी ड्रामे के तव्हां लगातार ॾिसी रहिया हो ऐं तव्हांखे असां अपडेट बि ॾेई रहिया आहियूं, जंहिंमें सभ खां वधीक किरदारु कंहिंजो आहे जाबर जो। तव्हां ॾिठो त जाबर वटि हर राज़ आहे ऐं इहो राज़ सिकू ॿुधाइण वारो आहे चाकर ख़ान खे। ऐं जाबर खे मालूम पइजी चुको आहे, हुन सीना खे बि वॉर्न करे छॾियो आहे। बहरहाल हू सिकू जीअं चाकर ख़ान खे सभु ॻाल्हियूं न ॿुधाए सघे, उन खां पहिरियां उन खे या त चाकर ख़ान जाबर मारे छॾींदो या जाबर उन खे अगवा करे छॾींदो या कुझु न कुझु कमु खणण वारो आहे जीअं हू चाकर ख़ान खे सभु राज़ न ॿुधाए सघे। अगरि हुन ॿुधाया त पोइ जाबर जी ख़ैरु न आहे, जाबर पूरो थी वेंदो। अहिड़े हिसाब सां हाणे इहो नओं तरीक़ो, नओं एक्शन अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो। असांखे ॾींदा इजाज़त, बाक़ी रियासत ड्रामो कुझु ॾींहं लॻंदा बाद में स्टार्ट थी वेंदो।